नासिब वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सॼे मुल्क में बोर्ड सूरत हाल आहे। सिंध हुकूमत जी तरजीह आहे त माण्हुनि जूं जानियूं बचाइजनि। कराची में मज़ार क़ाइद ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त इंतिज़ामिया मुतहरिक आहे ऐं रोडनि ते आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मुख़्तलिफ़ बंदनि ऐं बेराजनि जो दौरो कयो आहे। मुराद अली शाह वधीक चयो आहे त इन वक़्तु असां रेस्क्यू ऐं रिलीफ जे मरहले में आहियूं। वफ़ाक़ी हुकूमत अञा ताईं आलमी सतह ते अपील नाहे कई। असां मुतहद रहियासीं त इन आज़माइश मां बि निकिरी वेंदासीं। तनक़ीद कंदड़नि खे चवां थो त एतिरा वेझा पैदा न कयो। हिकु भेरो ॿीहर वांके ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सॼे मुल्क में बोर्ड सूरत हाल आहे। सिंध हुकूमत जी तरजीह आहे त माण्हुनि जूं जानियूं बचाइजनि। कराची में मज़ार क़ाइद ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त इंतिज़ामिया मुतहरिक आहे ऐं रोडनि ते आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी मुख़्तलिफ़ बंदनि ऐं बेराजनि जो दौरो कयो आहे। मुराद अली शाह वधीक चयो आहे त इन वक़्तु असां रेस्क्यू ऐं रिलीफ जे मरहले में आहियूं। वफ़ाक़ी हुकूमत अञा ताईं आलमी सतह ते अपील नाहे कई। असां मुतहद रहियासीं त हिन आज़माइश मां बि निकिरी वेंदासीं। तनक़ीद कंदड़नि खे चवां थो त एतिरा वेझा पैदा न कयो।